अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराय धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान मुर्जो। सभ खां पहिरीं शामिल कंदासीं न्यूज़ टाइम्स हेडलाइंस। क़ौमी असेंबली जे स्पीकर 5 मार्च ते इजलास तलब करे वरितो। क़ौमी असेंबली जो तारीख़ी ऐं अहम तरीन इजलास जो मेड़ी सुबुह 11 वॻे तलब शेक 54 ऐं शेक 254 ते इख़्तियारनि जो इस्तेमालु कंदे अपोज़िशन जे रिक्यूज़ेशन ते इजलास कोठायो वियो। नोटिफिकेशन जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी हुक्मरान धुर पारां सोशल मीडिया ते इदारनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करण ते पाक फ़ौज खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। वज़ीर आज़म जलसे में न्यूट्रल खे जानवर चयो ऐं अॼु ताईं माफ़ी न घुरी। इमरान खान ऐं उन जा MNS सोशल मीडिया ते मुहिम हलाए रहिया आहिनि। इदारनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे भड़कायो पियो वञे। ही कोशिश करे रहिया आहिनि त इदारा न्यूट्रल न रहनि। ISPR ऐं आला अदलिया खे उन मुहिम जो नोटिस वठणु घुरिजे। PP चेयरमैन जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त OIC कॉन्फ्रेंस कश्मीर मसइले ते न पर अफ़गानिस्तान ते थी रही आहे। कॉन्फ्रेंस तालिबान लाइ घुराई वई आहे। सिंध हाउस ते हमलो कंदड़नि ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल थियणु घुरिजे। हुकूमत आइनी बहरान पैदा करणु चाहे थी। डिॼणू कप्तान बेइतमादी रिथ जे वोट खां भॼी रहियो आहे। हुकूमत जा आख़िरी ॾियारा शुरू थी चुका आहिनि। स्पीकर अॼु 14 ॾींहं गुज़रण बावजूदि क़ौमी असेंबली जो इजलास न घुराए आइन जी भञकड़ी कई आहे। हू आइन जी भञकड़ी अदालत में वेंदा। बाग़ी मेंबर वापसि अची वञनि खेनि माफ़ करे छॾींदुसि। पीउ पंहिंजनि ॿारनि जूं ग़लतियूं माफ़ करे छॾींदो आहे। आउं बि माफ़ करे छॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त ज़मीर विकिरो कंदड़ जे ॿारनि सां को बि शादी न कंदो। हुकूमत वञे त वञे, कंहिंखे रिश्वत न ॾींदुसि। आख़िरत जो डपु आहे। पैसा ॾेई हुकूमत न बचाईंदुसि। पैसो ॾेई हुकूमत बचाइण ते लानत आहे। कंहिंजे आॾो न झुकंदुसि। मुल्की तारीख़ में कंहिं बि अवाम लाइ उहे कम न कया जेके असां कया आहिनि। भारत खे दाद ॾियां थो जंहिं हमेशह आज़ाद परॾेही पॉलिसी रखी। अमरीकी पाबंदियुनि बावजूदि भारत रूस मां तेल घुराए रहियो आहे। तारीख़ इमरान खान खे कूड़े नाकाम करप्ट ऐं बदज़बान शख़्स जे तौर ते यादि रखंदी। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त खैन अवाम अटो खंडु दवाउनि जे चोर इमरान माफ़िया खे रद्द करे छॾियो आहे ऐं तारीख़ जे करप्ट तरीन हुकूमत खे हिकु मिंट वधीक बर्दाश्त करण लाइ तयारु न आहे। लाॻीतो बेज़मीरीअ जो मुज़ाहिरो कंदड़ अॼु इक़्तिदार वेंदे ॾिसी इख़्लाक़ ऐं उसूलनि जे पुठियां लिखण जी बुज़दिली ॾेखारे रहियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़न अब्बासी चयो आहे बेइतमादी रिथ आइनी हक़ आहे। जेको आइन टोड़ींदो उनखे आर्टिकल 6 खे मोहन ॾियणो पवंदो। ज़िम्मेवारनि जे फ़ोन आहे त अपोज़िशन 90 जी डिग्री ते लेटी पई। बाग़ी मेंबरनि खे चवंदुसि त माल मुख़ालिफ़नि जो खाओ ऐं वोट इमरान खान खे ॾियो। कंहिं में हिम्मत आहे त OIC कॉन्फ्रेंस में मुदाख़लत करे ॾेखारे। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त केतिरा ई माण्हू शोर मचाए रहिया आहिनि त समूरी सियासत TV ते थी रही आहे। असली ऐं नस्ली माण्हू इमरान खान सां गॾु बीहंदो। क़ौमी असेंबली जो इजलास कोठाइण जो इख़्तियार स्पीकर खे आहे। बाग़ी मेंबरनि खे 7 ॾींहं अंदरि मौक़िफ़ वाज़े करण जो चयो वियो आहे। सुद समाज वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त PTI जे बाग़ी मेंबरनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। हिकु हफ़्ते बाद उन्हनि जी सीटनि खे ख़ाली करार ॾिनो वेंदो। समूरा मेंबर ताहयात नाहिल थी वेंदा। मख़सूस सीटनि ते नवां मेंबर नामज़द कया पिया वञनि।
SLF में सिंधी मीडिया ते सेशन सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंधी मीडिया ॿियनि इदारनि खां वधीक सगारी आहे। सिंधी मीडिया जो मज़हमती किरदारु रहियो आहे, जंहिंमां कॾहिं कॾहिं असांखे बि तकलीफ़ पहुचंदी आहे। नाले वारे सहाफ़ी ज़हीर मीरानी चयो आहे त PTI सरकार खां पोइ सिंधी मीडिया तमामु घणो कमज़ोर थी आहे। लॻे थो त हीअ हुकूमत आई मीडिया खे कमज़ोर करणु आहे, उन बावजूद सिंधी मीडिया पाण खे ज़िंदा रखियो। मज़हर अब्बास चयो आहे त सिंधी मीडिया सिंधी समाज खे तमामु वॾो शऊर ॾिनो, पर वर्कर्स खे का बि सहूलियत नाहे। जिन खे सहूलियतूं न मिलंदियूं उहे करप्शन ई कंदा।